नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी। सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। जामनगर एयरफोर्स जो प्लेन कच्छ में थियो क्रैश। जामनगर एयरफोर्स जो एक जगुआर प्लेन कच्छ में आयल मुंद्रा के पासे में बेराजा ॻोठ में क्रैश थियण ते पायलट की मौत थी हुई। ॻोठ में प्लेन क्रैश थियण ते केतिरनि घायुनि जा थी मौत। मुंद्रा के बेराजा ॻोठ के मैदान ते एयरफोर्स जो प्लेन क्रैश थी किरण ते उते गाह खाई रहियल केतिरनि घायुनि की मौत थी हुई। प्लेन क्रैश थियण की वारदात ते तपास जा आदेश। कच्छ में एयरफोर्स जो प्लेन क्रैश थियण की वारदात लाइ एयरफोर्स जा ऑफिसर मौके ते पहुची आया हुआ ऐं हिन वारदात की जांच जा आदेश कया विया आहिनि। वंथली शहर बंद होने ते पुलिस जो कड़क जाब्तो। खनिज चोरी के विरोध में ऐं कुर्मीअ ते खनिज माफियन कयल हुमले के विरोध में वंथली बे ॾींहुं पिणु बंद रहण ते पुलिस जो कड़क जाब्तो प्रशासन पारां रखियो वियो आहे। ગઈકાલના બનાવ સંદર્ભે આજે વંથલી ટાઉનમાં કાયદો વ્યવસ્થાની સ્થિતિ સંપૂર્ણ કાબૂમાં છે અને એસઆરપી અને પોલીસને સાથે રાખીને આજે ફૂડ પેટ્રોલિંગ કરવામાં આવ્યું છે અને ગઈકાલના બનાવ સંદર્ભે આરોપીઓ પકડવા માટે પૂરતા પ્રયત્ન કરવામાં આવશે ને વહેલા વહેલી તક આરોપીઓને પકડી લેવામાં આવશે અને આ બાબતે આગેવાનો સાથે સંકલનમાં રહી અને પૂરતા પ્રયત્ન કરવામાં આવ્યો. હા, એ આજે ગામ 80 થી 90% જેવું બંધ છે, તો એના માટે કોઈ કાયદો વ્યવસ્થા બગડે નહીં, એના માટે પોલીસ ફોર્સ પાડે છે. मोरबी पासे केमिकल भरियल टेंकर पलटी खाइण से अफरा-तफरी। मोरबी का कच्छ वेंदर रोड ते मुंबई का केमिकल भरे मुंद्रा वही रहियल टेंकर पलटी खाइण से अफरा-तफरी मची वही हुई ऐं रस्तो बंद करण ते आश्रे 20 किलोमीटर लंबी लाइन लगी हुई। विश्व पर्यावरण दिन ते राजकोट में थी साइकिल मैराथन। 5 जून यानी विश्व पर्यावरण दिन ते राजकोट महानगरपालिका ऐं केतिरनि संस्थाउनि पारां 10 किलोमीटर की साइकिल मैराथन रखी वई हुई। राजकोट रेलवे स्टेशन ते थियो स्वच्छता अभियान। विश्व पर्यावरण दिन ते राजकोट रेलवे स्टेशन ते स्वच्छता अभियान करे ऐं हिन जे माण्हुनि खे ॼाण लाइ नुक्कड़ नाटक पिणु पेश कयो वियो हो। अमदावाद में वण पोखे करे मल्हायो वियो विश्व पर्यावरण दिन।
अमदावाद जे प्रहलादनगर में आयल बाग में 110 वण पोखे करे विश्व पर्यावरण दिन मल्हायो वियो हो, जंहिंमें केतिराई बिजनेसमैन पिण हाज़िर रहिया हुआ। पालीताणा नगरपालिका बचाइण में जिला भाजपा प्रमुख की अहम भूमिका। भाजपा के शासन वाली पालीताणा नगरपालिका में बड़वो थिए अहिड़ी शंका ते भाजपा के जिला प्रमुख महेंद्र सिंह सरवैया पंहिंजी काबिलियत से नगरपालिका में शासन बचाइण में सफलता प्राप्त कई हुई। भावनगर के भरतनगर में घर में लगी भाई। भावनगर के भरतनगर में एक घर में भाई लगण ते घर में रहेल फर्नीचर, हंध, फ्रिज, टीवी सहित जो सामान बरी करे रख थी वियो हो। मोरबी पासे कच्छ अची रहियल 33 लखन जो शराब जब्त। राजकोट रेंज आरआर सेल की पुलिस टीम मोरबी के मारिया पासे कच्छ अची रहियल 33 लखन जो शराब भरियल कंटेनर कब्जे करे 2 ॼणनि खे गिरफ्तार कयो हो। बगोदरा में तलाव खोटण जो कम न थियण ते माण्हुनि में गुस्सो। गुजरात सरकार के सुजलाम सुफलाम योजना में बगोदरा पासे मंत्री भूपेंद्र सिंह के हथां पूजन तो थियो, पर तलाव खोटण जो कम अॼु ॾींहं ताईं शुरू न थियण ते माण्हुनि में गुस्सो छाइजो आहे। आज तो अमने एवी स्थिति है कि आम कूतरा बिलाड़ी के कोई छोकरा नाना ई पण आ टूटला समમાં पड़ी जाए છે ઘણી વાર બચાયેલા છે અને ઘણી વાર કાઢવા પડે છે। બીજું કે અંદરથી 4 થી 5 ફૂટ તો ગારો જ છે પાણીમાં અને આ પાણી રહ્યું 4 ગામમાં જાય છે અને જો એટલું ખરાબ પાણી હોય છે કે ગ્રામજનો એટલા ત્રાહિમામ થઈ ગયા છે કે આ પાણી આટલું ખરાબ પીવા લાયક નથી હોતું, છતાં પણ સરકારની કોઈ આંખ ખુલતી નથી આ પાણી માટે અને ક્યારેય પણ આના પગલાં લીધા નથી કે આજ સુધી આ પાણીની કોઈ પણ ટેસ્ટિંગ ધંધુકા બોર્ડ તરફથી કોઈ પણ કરવામાં નથી અને ધંધુકા બોર્ડના અધિકારીઓ આવે છે જોઈ અને જતા રહે છે, કોઈ પણ જાતની એમાં કાર્યવાહી કરતા નથી લોકો। એનું નામ પણ દેવાતું નથી, ભૂપેન્દ્રસિંહનું નામ પણ નથી દેવાતું
એ એક નંબરનો અમારા ગામ માટે બિલકુલ નાલાયક માણસ છે. હું તો એમ કહીને કહું છું. ભલે શિક્ષણ મંત્રી રહ્યા અત્યારે કોઈ પણ જવારતનું કામ એને કર્યું નથી. અમારા સરપંચ અત્યારે કંઈક આવ્યા છે કંઈક વ્યવસ્થિત, પણ સરપંચ બિચારા એમના પોતાના કામમાં હોય છે. બાકી ભૂપેન્દ્રજી તો એક ગામને છે ને પ્રોત્સાહન આપીને જતા રહેશે. આ અમારી કેનાલની પરિસ્થિતિ ભૂપેન્દ્રજીએ જ બગાડી છે. અમારા ખેડૂતોને જો ડૂબાડ્યા હોય તો ભૂપેન્દ્રજીએ. આ અમારી કેનાલ આવે છે એનું કામ જ ભૂપેન્દ્રજીએ છે અમારા ગામની. એટલે એનું તો મોઢું નામ દેવા પણ રાજ્ય નથી. અને એના જે 2-4 સાગરીતો છે બાપુ બાપુ કરે. અરે બાપુ તમારા પોતાના બાપાને બાપુ કોને? એને હું બાપુ કહેવાનું? આપણે કામ ના કરે ને. જવારત ગામ હવે તો એ નારાજ છે. હવે તો એના માટે ચૂંટણી બાબતે કોઈને અંદર ભાજપવાળાને પેસવા જ નથી દેવાના. અમે પથ્થરમારો થશે ભાજપ ઉપર. मोरबी में मच्छू डैम जे मेन वाल में आई खराबी। मोरबी में आयल मच्छू डैम जे वाल्व टावर में ऐं उन जी दीवाल में खराबी ईंदे प्रशासन पारां तेज गति सां मरामत कार्य शुरू कयो वियो आहे। पीएम मोदी मंत्रिमंडल में वधारो करण की फिराक में। ईंदड़ साल लोकसभा जो चूंडूं आहिनि, उनखे ध्यान में रखी करे पीएम नरेंद्र मोदी कुछ ॾींहनि में पंहिंजे मंत्रिमंडल में वधारो करे ईअं मञण में अची रहियो आहे। मुंबई में भारी बरसात थियण जे करे रोड थिया पाणी पाणी। मुंबई में केतिरनि विस्तारनि में धारण खां अॻु में भारी बरसात पवण ते रस्तनि ते पाणी भरिजी विया आहिनि। मुंबई में बरसात थियण ते गुजरात में पिणु जल्दी ई बरसात अचे ईअं मञण में अची रहियो आहे। जूनागढ़ में खनिज माफियाओं के विरोध में आंदोलन।
जूनागढ़ जी ओजत नदीअ में थी रहियल खनिज चोरीअ लाइ विरोध कंदड़ कुर्मीअ ते हुमिलो थियण सां कुर्मीन पारां ॿिए ॾींहुं पिणु वंथली शहर बंदि रखी करे विरोध करण में आयो आहे। अहमदाबाद में कपड़े के गोदाम में लगी बाहि। अहमदाबाद के नरोड़ा में आयल RN कॉर्पोरेशन नाले के कपड़े के गोदाम में बाहि लगण ते लखें रुपयनि जो नुक़सान थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे। अमरेली के सरकारी गोदाम में तुअर की थी चोरी। अमरेली के सावरकुंडला में आयल गोदाम में पियल सरकारी तुअर जूं 90 गुणियों केर चोरी कंदे पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। गुजरात के वडनगर में मिला पुराने जमाने जा चक्र। गुजरात में आयल नरेंद्र मोदी के वतन वडनगर में पुरातन विभाग की जांच में जमीन में पुराने जमाने जा चक्र मिलंदे तहकीकात शुरू कई वई आहे। गुजरात कांग्रेस पारां शागिर्दनि लाइ माहिती बुक कई वई लॉन्च। गुजरात में बोर्ड के एग्जामन खां पोइ कांग्रेस पारां हर साल वांगुरु हिन साल पिणु शागिर्दनि खे जुदा जुदा कोर्स की ॼाण मिले उन लाइ बुक जो विमोचन कयो वियो हो। दर्जे 10 जे किताब में आयल कविता सही होने जो दावो। गुजरात के दर्जे 10 जे किताब में आयल बेत में काई भी भुल न होने जो गुजरात पाठ्य पुस्तक मंडल के अध्यक्ष पारां दावो करण में आयो आहे। अहमदाबाद में सफाई मुलाजमन कढी रैली। थोड़न ॾींहनि खां हड़ताल ते लथल अहमदाबाद महानगर पालिका के सफाई मुलाजमन पंहिंजूं घुरूं पूरियूं करण लाइ रैली कढी रजूआत कई हुई। कच्छ में हिट एंड रन एक्सीडेंट में एक की मौत। कच्छ के माता के मड पासे पंध वही रहल जवान ते कोई वाहन टक्कर हणी भजी वञण ते जवान की मौके ते ही मौत थी हुई।
भुज में मिलियल लाश अञा न सुञाण ते पुलिस हरकत में। भुज जे पालारा पासे कोई अनजान औरत की हत्या कयल लाश मिलण खां 2 ॾींहनि खां पोइ बि हुन जी अञा ताईं सुञाणप न थियण ते पुलिस पिणु हरकत में आई आहे। कच्छ में करोड़ों रुपयनि जो फ्रॉड कंदड़ भद्रेश मेहता गिरफ्तार। अहमदाबाद जी हिकु फ्रॉड वारदात में पकड़ायल भद्रेश मेहता कच्छ में पिणु फर्जी ज़मीनूं मॉर्गेज करे करोड़ों रुपयनि जी चीटिंग कई हुअण जो ॿाहिरि आयो आहे। त ही हुई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।